कंबर में सेहत खाते के वैक्सीनेटरन मुतालबन की मनता लाइ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। असां हेल्थ जा एम्प्लॉई आहियूं गवर्नमेंट जा। असांखे पंजाब जा मुलाज़िम 9 ग्रेड में अपार्टमेंट थियनि था। असां 6 ग्रेड में अपार्टमेंट थींदो आहे ऐं 6 ग्रेड में असांखे रिटायरमेंट कयो वञे थो। सूबे सरहद में भी ईअं ई आहे ऐं उन खां अलावा असां पंहिंजो हक़ घुरण ते असांखे जेको आहे सो ऑफिस तरफ़ां धमकायो थो वञे। असांजा मुतालबा इहे आहिनि त EPI प्रोग्राम 1980 खां वठी एस्पेरेंस थियो आहे। असांखे 36 साल थिया आहिनि पर असांखे जेको बि महकमो आहे उनखे अपग्रेडेशन कयो वियो आहे, पर वाद वैक्सीनेटर आहे जंहिंखे अपग्रेडेशन न कयो वियो आहे। अॻे दफ़े असां एहतजाज कयोसीं, उनखे 7 महीना गुज़री विया आहिनि। उते असांखे ऑफिसरनि असां PD साहब वाइदा कया त तव्हांखे असां 15 ॾींहंनि में असां तव्हांजो नोटिफिकेशन कढाईंदासीं। वैक्सीनेटरन सेहत खाते सिंध सरकार के अपील कई है त असांजा जायज़ मुतालबा तस्लीम करे परेशानियुनि खां बचायो वञे। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंध TV न्यूज़ कंबर।